सदर जमीयत हजरत अल्लामा तारिक खालिद मोहम्मद सुमरो साहब खिताब कर फरमाइंदा नारे जो आवाज बुलंद आवाज में अचणो हुजे नारे तकबीर मजो नाए नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा जब तक सूरज चांद रहेगा सुमरो तेरा नाम रहेगा जब तक सूरज चांद रहेगा सुमरो तेरा नाम रहेगा जब तक सूरज चांद रहेगा जब तक सूरज चांद रहेगा नारे तकबीर आवाज़ सामो दावत असलम ललकार खालिद अंदाज खालिद हजरत अल्लामा तारिक खालिद मोहम्मद तो आवाज़ मुखातब थे कोड वर्ड अच्छी आने था बस ठीक है जज़ाकल्लाह अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु वअशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वअशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल्हक़्क़ि बशीरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजन मुनीरा अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर قال النبي صلى الله عليه وسلم
أنا خاتم النبيين لا نبي بعدي. وقد قال عليه الصلاة والسلام لا يؤمن أحدكم حتى أكون أحب إليه من والده وولده والناس أجمعين. وقد قال عليه الصلاة والسلام الدنيا سجن المؤمن وجنة الكافر. وقد قال عليه الصلاة والسلام التائب من الذنب كمن لا ذنب له، أو كما قال النبي صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. سبھی ساتھی جلدی محبت صاحب آواز بلند روشن کرو. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. قابل احترام علماء کرام، انتہائی ذی وقار ساتھیوں، مجھے محترم دوستوں، بھائیوں ہیں، بزرگوں، तव्हां सां हिन ॻोठ गुर मोहम्मद चाचड़ जे अंदर हिन अज़ीम शान जलसे अज़मत मुस्तफ़ा व दस्तार फजीलत जे अंदर बिरादर मुकर्रम मौलाना अब्दुल करीम चाचड़ साहब जन जी दावत ते अल्लाह जे पाक क़ुर्आन जी महफ़िल में पंहिंजी तमाम तर मसरूफ़ियात खे तर्क करे, पंहिंजनि कमनि कारनि खे छॾे करे यकीनन हिते इन नीयत सां गॾु थिया हूं, जमो थिया हूं त मन अल्लाह जो पाक क़ुरान ॿुधण जे सदके काइनात जो रब असां सां राज़ी थी पए। सुबुह खां प्रोग्राम हलियो आहे, काफ़ी बुज़ुर्गनि ऐं आलिमनि जा बयान थी गुज़रिया ऐं मूंखां पोइ बि इंशाअल्लाह काफ़ी ख़तीब हज़रात मौजूद आहिनि, उन्हनि जा बि ईमान अफ़रोज़ बयान थींदा। मां भी मुख्तसर वक्त जे लाइ तव्हांजे साम्हूं हाज़िर थियो हाँ। दुआ है अल्लाह तबारक व तआला मूंखे सही सम्झाइण, अव्हांखे सही सम्झण, असां सभिनी खे तमाम ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। रजबुल मुरज्जब जो महीनो जारी ऐं सारी है। अव्हांखे बख़ूबी इल्म आहे त 27 रजबुल मुरज्जब जी रात रब करीम पंहिंजे महबूब खे ज़मीनुनि खां आसमाननि ते घुरायो हो। अल्लाह पंहिंजे महबूब खे फर्शनि खां पंहिंजे अर्श ते घुरायो हो। अहादीस मुबारक जे किताबनि में अचे थो छोकरा मुझी तकी न ॿुधो या तव्हां कयो लाउड ते मां तव्हांखे ॿुधां।
जॾहिं मदीने जो मीर रब जे अर्श ते आयो, आमिना जे लाल जी काइनात जे रब सां मुलाक़ात थी। खोड़ सारियूं कचहरियूं थियूं, खोड़ सारी गुफ्तगू थी, खोड़ सारा हाल अहवाल थिया। के ॻाल्हियूं मदीने जे मीर पंहिंजी उम्मत खे ॿुधायूं, के ॻाल्हियूं राज़नि जूं हूं, राज़ थी रहियूं। उन्हनि मां हिकिड़ी ॻाल्हि अव्हांजी ख़िदमत में बयानु करणु चाहियां थो त इन मुलाक़ात जे अंदरि रब पंहिंजे महबूब खे फरमायो, मुंहिंजा महबूब पंहिंजी उम्मत खे चइजांइ त तुंहिंजी उम्मत टिनि शख़्सियतुनि जी इज़त करे। अब घणियूं शख़्सियतूं ॾाढा नालो खणियो, अदवाइज़ मूंखे करिणो आहे, अदवाइज़ तव्हांखे बि करिणो आहे। मोहब्बत सां घणियूं तकरीरूं ॿुधण थो चाहियां, घणियूं। इन ॻाल्हि में त असांखे शक ई नाहे त मदीने जो मीर मेराज वारी रात रब जे अर्श ते वियो हो। अब मञो था हुज़ूर बुलंदिन ते वियो हो न, फर्शन खां अल्लाह जे अर्श ते वियो हो न। मेराज समूरन नबीजन खे थियो, लेकिन समूरन नबीजन जो मेराज फर्शन ते थियो हो। मदीने जे मीर आमिना जे लाल जो मेराज रब जे अर्श ते थियो हो। सुभान अल्लाह चवंदो मां अॻिते वधंदुमि। तव्हांजी सुस्ती ॿुधाई त हाणे ई वठिजी विया, मोहब्बत सां गॾिजी त चओ सुभान अल्लाह। ॾाढो तवज्जो कजांइ। रब कलाम मुक़द्दस में आवाज़ ॾिनो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम।